उलिरुलाल ख़ैबरलग ॻोठ में हुमाची जे रवासी गुलशर वापारी जे घर जे स्टोर रूम खे राति जो देर सां तक़रीबन 2 बजे बाहि लॻी वई। गुलशर माची, अलीशर माची ऐं भुट्टो माची मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां राति जो 1 बजे बुह जे वापार तां मोटी अची घर सुतासीं त सहरी जी तयारी जे लाइ घर भाती सुजाग थिया। स्टोर रूम मां भाउ भड़की रही हुई त घर भातियुनि जे रड़ियुनि सां असां ऐं पाड़े वारा सुजाग थी पियासीं। पाड़े वारनि जी मदद सां असां भाउ खे विसायो। स्टोर रूम में असांजी कणिक जो अन्न 150 मण पियल हो, तंहिं मां तक़रीबन 50 मण अन्न सड़ी राख थी वियो ऐं ट्रक जा 4 टायर, ऑयल जा 4 दॿा, 1 वॉशिंग मशीन, कपिड़ा, हंध, कुकड़नि जा बच्चा ऐं ॿियो घरेलू सामान तक़रीबन 3.5 लख जो सामान सड़ी राख थी वियो आहे। असांजे बिरादरी जे माण्हुनि सां कुझु अणवणत आहे। असां SSP मटियारी, SHO सेखाट, जान परवेज़ मुतालबो कयूं था त असां सां नुक़सान थियण जी साफ़ शफ़ाफ़ जांच करे असां सां इंसाफ़ कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।